नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे खिपरो का ख़बर ॾिनाणो त खिपरो में ईद के मौके ते लगल माल पीढ़ी में मालवंद वॾी तादाद में चौपायो माल काए पहुची विया, लेकिन ठेकेदार पारां माल जे वापारियुनि ऐं भाॻियुनि खे सहूलियत ॾियण बजाए भाॻियुनि खे फुरण में लॻण रहियो। फी पेरू ते नाजाइज़ ओगाड़ी सबबि भाॻिया ऐं वापारी ॿिटे अज़ा में मुब्तला रहिया। ईद जे मौके ते लगल माल पीढ़ी में चौपायो माल जे दाख़िल ते नाजाइज़ ओगाड़ी कंदे ज़बरदस्ती फी पेरू ते 400 रुपया वसूल कया विया। माल पीढ़ी में पीअण जे पाणी समेत का बि सहूलियत मौजूद न हुजण सबबि वापारी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदा रहिया। चौपाए माल जे न विकामण बावजूद भाॻियुनि खां ज़बरदस्ती 400 रुपया वसूल कया विया आहिनि। ॿिए पासे माल पीढ़ी में कोरोना सबबि हुकूमती हिदायत ते अमल करण बजाए SOP ते अमल न कयो वियो आहे। वधीक हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मांगी है मामा रेट इलाही चवन था। नंढे माल जो तकरीबन जो अगे साल मिलंदो 9000 में हू इन मिले तो 15000 में। माल ना है शार्टिंग आहे, माल आए कोन पिड़ियन में बाबा, एकड़ो जो डबल कीमत में हले पे माल। असां ही गाड़ी लोड करे वयूं था, इन में भी अध माल मिलो न त सजो हेठ मथे भरंदा आहियूं माल के। हींअर माल ही ना है बिल्कुल टोटली सजो गाड़ी में। तव्हां भले के असां कराची में इतने असां सैलानी वेलफेयर वारनि सां इन्हनि खे ॾींदा आहियूं। हिते माल ही ना आहे, सॼो मुल्क में माल घटि आहे। इन साल त तमामु घटि आहे माल। भई लॉकडाउन जे करे भी इलाही फ़र्क़ु अची वियो। माल लॉकडाउन सफ़ा मुल्क खे माना ख़तमु करे छॾियो। पीढ़ी बस इहो ई आहे जेको हाणे हले पियो थो, रौनक न आहे, जानवर महांगा आहिनि। हाणे ख़बर न आहे हाणे छाजे करे उहो त भाॻिया हिते अचनि था वापारी वठण लाइ। महांगाई आहे, वापारी मुतमैन नथा थियनि हिननि जे रेट ते। रेट अबू हिते आहे न भाउ, असांखे माल ई पूरो कोन मिलियो आहे सही नमूने। जे असां 400 माल हिन में लोड थींदो, उते अॼु वञे पियो 100 माल। माल पीढ़ी में माल कोन थो अचे, छा चकर अलाए सम्झ में असांखे बि कोन थो अचे इहा ॻाल्हि। कराची बिली हीअ असांजो माल वेंदो उते कराची में ठीअ ते वेंदो आहे। उन हिसाब सां पोइ हुते बि मज़ो न आहे तॾहिं उते इन हिसाब सां मुंहिंजे छिला आहिनि, ॿ ॾंदा आहिनि, 4 ॾंदा बेअंत खां ॿार महांगा आहिनि। जेको कुर्बानी करे थो, ग़रीब माण्हू कुर्बानी कीअं करे सघंदो जो तो एतिरो महांगाई माल थी वियो। लॉकडाउन जे करे त बेअंदाज़ त महांगाई वरूज ते थी वई आहे। इन हिसाब सां माल जाम महांगो थी वियो। जेको कुर्बानी को करे कोन थो सघे, ग़रीब माण्हू त कुर्बानी करे कोन थो सघे। बाक़ी जेके पैसे वारा आहिनि उहो कुर्बानी कंदा, बाक़ी ग़रीब नथो कुर्बानी करे सघे, एतिरो माल महांगो थी वियो। आए थे मुख्तलिफ़ किस्म के, साहिवाल के, भावलपुर के, पंजाब के, लेकिन रेट कुछ भी नहीं था बिल्कुल। वजूहत कराची में बारिश है और कोरोना का थोड़ा चक्कर है, इस वजह से जो ना बिल्कुल रेट कम है इधर। बहुत सस्ता था माल और जितने भी भागी आए थे वो माल लेकर वो सारे रोते हुए गए यहाँ से। 17,000 में तकरीबन 5-6,000 सस्तो मिले। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।